अस्सलाम वालेकुम जिन दोस्तों आम असा यूट्यूब चैनल ॾिसी रहा जावेद जो सफ़र। दोस्तों अॼु हमारा व्लॉग आम खणी आई आहियां। अॼु मिर्चें दवा लगानी है। ये टांकी रखी पई है, अंदर दम दवा पई है, वह दवा लगाईंदासीं। यह जी टांकी है ना, यह टांकी वह है बैटरी वाली टांकी है। ये बटन आ दियो, ये ऑन जो बटन आ दियो, यो ऑन बटन आ यो मना बई चालू कींदा तो वो फुल नोजल उछलंदो, पलाई परे उछलंदो। ये बई ऑन जानस आवाज़ चालू तो करे बस। ये बई ने एकड़ो पाए ऐं बियो पाए ऐं टियों पाए। यो जो आहे यो टाच जो आहे, यो टाच जो आहे। यो ऐं दवा जी है वह इहा दवा पई है। या बाहर थी हिकिड़ी नंदर अचे थी, नंदर हिकिड़ी सिर्फ़ु बादी आहे, पोइ थी या बाहर थी। यह हिकिड़ी बादी आहे, इहा दवा है। यह टांकी ना खाली है, भरी में कोना। हिन प्लाट के दवा हणा पे मिर्चन के, गडर थोड़ी लगी हुई है मिर्चे में, इन करे दवा भी हणास। यह जाली अंदर या अंदर नोजल आ जियो, अंदर जो है ना यो नोजल है अंदर। वो यह दवा एकड़ी बाद ही अंदर पोई थी। घना लीटर जले तो 20 लीटर जले तो, या 20 लीटर जले थी दवा जले तो टांकी। या टांकी है मास्टर कंपनी टांकी है। या तो बो केर मुट कोने वीडियो बनाने वालों, अकेलो आया। वरी वीडियो तो स्टॉप करां तो, वीडियो को स्टॉप करां तो टांकी भरिया तो देखारियां तो। वरी टांकी तो मुँह भरे छॾियासीं, फुल थी पई दवा फुल करे छॾी मां। हिकिड़ी बाद दी मुझे 8 टांकी जी दवा ठाही है। या 8 टांकी ठाही मां, हिकु टांकी हई मां, हिकिड़ी न भरी मां। ये ढकास ये बंद तो करियां, छाए करे बंद ना किंदो, इन पानी छिलकंदी दवा, पानी बाहर हाजंदो ऐं कपड़ा ॿिया मुंहिंजा ख़राब कंदो। ये पटानस, ये पटानस ऐं जेके मूंखे ॿधा पिया न, ये ॿधो पियो, इहो ॿधो पियो आहे। इहो छाजे करे ॿधो ख़बर न। ये जो पोयों हिस्सो है ना, यो जो पोयों हिस्सो है, ये माड़ो के पोयां लगे तो, मूंखे छाती में पोयां लगे तो, चेल में लगे तो, इन करे मां सूर तो करे, इन करे ये ॿधो मां पट्टो पोयां। हिकिड़ो ही पट्टो आहे तो निकिरी वियो पट्टो अंदर। ये पट्टो लगायो मां हिते, ऐं इहो पट्टो हिते चाढ़ियोमांसि। ऐं केॾां इहो ही पट्टो आहे हिकिड़ो, ही पट्टो। या अल्लाह, टांकी पर खाली टांकी वज़न आहे, यकीन करो 20 किले खाली टांकी आहे, खाली 20 किले टांकी आहे। छा आहे कि हीअ आहे मुंहिंजो लेफ्टी आहे। हाँ चाहे खड़ा पोयां मथे खड़ा तो कटरो तो पोयां निकलियो जी सॼो। तो थोड़ो कैमरे हिना घुमाया तो टांकी मथे खई मांस। हाँ टांकी खजी वही मथे। हाँ हलूं था हेॾां, हिन दवा मूंखे लगानी आहे। केॾा इहो नोज़ल हथ में नथो बीहे यार। ये लगानी है दवा मूंखे हेॾां इन मिर्चन के। या दाल भाणी छॾी मां, या दाल ऐं होॾां लगानी आहे। ओ परियां टुकुर रहियल आहे, न ही पासो सॼो रहियो पियो आहे। सिर्फ़ु हिकिड़ो पंप मां हयो, हिकिड़ो इहो भरियो मां। टांकी त एॾी ॻरी आहे, यकीन कयो माना कुल्ला न माड़ा सुकायो सॼे धक सां। त अव्हां लाइ एॾी महिनत करे वीडियो ठाहियूं था, अव्हां असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब नथा करियो। किथे टांकी दवा मूं छॾी हुई, किथे छॾी। हाँ हीअ मल मूं छॾिया हुआ न ॿ, हीअ मल लॻल हो ऐं हीअ मल छे रहियल आहे। नोज़ल चालू तो करियां। नोज़ल स्पीड रखनी है मूंखे, थोड़ी रखनी है, ज़्यादा कोन रखनी। ये जो नोज़ल है न पोयां, ये जो पोयां है ये बटन है, चालू तो करियां। दवा स्टार्ट थी वियो आहे। इलाही नोज़ल पियो आहे दवा ॾिस। बस बस रुगो ईअं लगानी पवंदी आहे, बस आसान आहे। ऐं हैंडल वारो जो पंप आहे न, वो तमामु ॾुखियो आहे, इलाही ॾुखियो आहे। इन करे ही टाच थिए तो 2 कलाक के अंदर ही मास्टर टांकी या फुल थी वञे थी 2 कलाक के अंदर।
तो लोग बस ईअं हणंदो दवा बस मिर्च मथा भले मत लोग दवा ईअं थी ॾियनि बस सफ़ा आसान आहे दवा एॾी ॾुखी ना आहे इन टांकी में सवली आहे ऐं जेकी हैंडल वारी टांकी आहे न उहा तमामु एॾी ॾुखी आहे माना माण्हू खे माना सुकायो छॾे धक सां ऐं जेकी ॿांह जेकी हूंदी आहे हैंडल वारी उहा बिल्कुलु सुन थी वेंदी आहे बिल्कुलु सुन इन वजह सां हीअ टांकी वरिती मूं वरितीमि 12,000 में वरितो मूं वरितो टांकी 12,000 में इहा त इहा टांकी वॾड़े मुंहिंजो वठी ॾे हिन दवा हणो इहा दवा सवली आहे हिन में हणो त वॾड़े वठी ॾिनी हिकु टांकी ॿी बि हैंडल वारी बि आहे पर फ़िलहालु त मुंहिंजो इहा टांकी सही आहे मुंहिंजो इन करे वॾड़े मुंहिंजो इहा टांकी सही आहे तो वीडियो थोरो स्टॉप करियां थो तो दवा घुमाए वठां ऐं वरी अॻियां व्लॉग थोरो बनाईंदुसि दवा कंप्लेन थींदी व्लॉग बनाईंदुसि अॻियां ठीकु आहे ऐं इहा पटी हिकिड़ी हई मां दाड़ सिर्फ़ु ऐं काफ़ी दोस्त पुछंदा ते दाड़ माना कीअं त हिन में न 4 दाड़ियूं आहिनि हिकिड़ी 2 3 4 आहिनि 4 दाड़ियूं कीअं माना हिकिड़ी पटी त हीअ जेको मतिलबु ईअं लंबो इहो सॼो हुन दंग ताईं इहा हिकिड़ी दाड़ थी माना इन मक़सदु ईअं हिकिड़ी दाड़ थी ऐं हीअ जो लंबो मतिलबु ईअं पियो न इहा माना हिकिड़ी दाड़ थी त अहिड़े हिसाब हिन में 4 दाड़ियूं आहिनि हिकु दाड़ हणी छॾी मां बाक़ी बचियूं 3 दाड़ियूं हिकिड़ी 2 3 बचियूं आहिनि त हिकिड़ी त कंपनी हणी छॾी मां हिकिड़ी दाड़ में घणा पंप लॻंदा हुआ ख़बर आहे सिर्फ़ु 2 पंप लॻंदा हिकिड़ी दाड़ में त इन वजह सां हिकिड़ी दाड़ मूं इहा कंप्लीट करे छॾी आहे इहा दाड़ जेकी आहे बिल्कुलु कंप्लीट आहे बाक़ी इहे 3 दाड़ियूं बचियूं आहिनि ऐं हीअ बि दाड़ मूं हई आहे केसि ताईं हेसि ताईं हई मां हीअ दंग छॾियोमांसि हीअ दंग छॾियोमांसि इहा दाड़ हणी दंग तां ईंदुसि पोइ बाक़ी बचंदियूं 2 दाड़ियूं बचंदियूं ज़्यादा कोन बचंदियूं बाक़ी दवा बि बाक़ी थोरी बची आहे उहा दवा बि इंशाल्लाह पूरी थी वेंदी मूं हेॾी देरि में सिर्फ़ु घणी टांकियूं हयूं मां ख़बर आहे सिर्फ़ु 4 टांकियूं हयूं मां हेॾी देरि में माना मुंहिंजे अंदाज़ में अधु कलाक खनि थी वियो मूं सिर्फ़ु 4 टांकियूं हयूं आहिनि हीअं काफ़ी दवा पई आहे पर उन बि एॾी ॾाढी लॻी आहे यकीन करियो ऐं पंप लॻल आहे हुन गिदाम रेट पंप लॻल आहे नलको हलूं था पाणी पियां थो ये पंप लगला ये छल रखी हुई है ये पंप अगले पानी थधो थिए पानी तो भरे छड़ी मैं छल पानी तो पिया बिस्मिल्लाह रहमान रहीम पानी एक छल पीती मां वरी वाला तो दवा तो हणा फाइनली दवा हणी मूं मुकम्मल ख़त्म की बिल्कुल दवा क्लियर की मां हणी ख़त्म की मां बस हाण ईंदुसि घर पोइ वरी तड़ ॿियो वञी कींदुसि वेंचंदो कींदुसि कपिड़ा चेंज कींदुसि ऐं ॾेखारींदो हलां त जेकी दवा आई उहा मूं ॾिस क्लियर करे छॾी अञा टांकी मुझे कुल्ले में यहाँ पे ही आए अमां ख़बर आहे मूं दवा छाजी हई आहे दवा मूं इन जी हई आहे ऐं हिनखे हई मां हिन में जेकी बि गॾर लॻल आहे न जेकी गॾर पतो थोरो हीअं थी रहियो आहे ॿीणो थी रहियो इन जी मूं दवा हई आहे डोनी दवा हईमांसि ऐं हीअ ॾेखारींदो वाली ख़राबु पियो थियो मिर्च जो हीअ ख़राबु पियो थियो इन जी मूं दवा हई आहे दवा हई मां हिन जी त इहा दवा लॻी वईसि न ते हाणे मिर्च ख़राबु कोन थींदो पतो ख़राबु कोन थींदो पहिरियों पतो बि ख़राबु थियो इन वजह ॾिसो था अञा टांकी मुंहिंजी ॿधी पई आहे दवा बि ख़ाली आहे मां चालू करे ॾेखारियां थो के दोस्त चवंदा अञा दवा अञा पई आहे कूड़ पियो करे ॾिस ख़ाली आहे ॾिस नोज़ल चालू आहे ॾिस आवाज़ ॿुधण में अचे पियो ॿियो ॾिस चालू आहे और दवा खाली है मूं दवा भी हाणे एंड की में अमां ख़बर है घणियूं टांकियूं थियूं दवा जूं टांकियूं थियूं 8 टांकियूं थियूं मुंहिंजी दवा जूं
8 टांकियूं थियूं मुकमल हाणे दवा माना ख़त्म किया बिल्कुल। हाँ घर वेंदुसि वेचंदुसि कींदुसि ऐं तड़ बि कींदुसि दवा त हाणे क्लियर करे छॾी। मां अञा डम उहे पिया आहिनि उहे खणी घर पिया रखंदुसि कींदुसि ऐं सुबुह जो हुन प्लाट फीस खणणु जेको परियां फीस आहे उहो डम खां परियां उन दवा हणे। हीअ प्यारो जो मल आहे ऐं इहे मूं कद्दू लॻाया आहिनि ऐं ॿोड़ ॿिए लाइ लॻाया आहिनि ऐं ॿिया बि दोस्त ईंदा आहिनि संगती साथी उहे पटींदा कींदा आहिनि ॿोड़ लाइ। ऐं वेकुला मूं कोन लॻाया आहिनि वेकुला सुरमूं मिर्च लॻाया आहिनि। मिर्चनि जो रेट बि हींअर कोन्हे घणे रेट अॼु बाज़ार घणी खुली आहे ख़बर न अॼु 1600 बाज़ार खुली आहे ऐं बचंदो माना कुझु बि नथो बचे यकीन कर एॾी महांगाई आहे बिल्कुलु। ऐं इहे कद्दू लॻल आहिनि दवा ख़ाली आहे डमू खणी घर पर रखंदो कींदो। अगरि अॼु जो व्लॉग अव्हां जेके पसंदि आयो हुजे त महिरबानी करे दोस्तनि खे चऊं था ऐं असांजो यूट्यूब चैनल आहे जावेद जो सफ़र उनखे सब्सक्राइब करे छॾीनि। अस्सलाम वालेकुम।